गंबड़ में अपडेट कंदालू। गंबड़ जी खांगी सादिक कॉलेज जी मास्टरियाणी मुबैना तौर अगवा थी वही है। ब्रेकिंग न्यूज़ है। आगाही ॾींदालू। मास्टरियाणी जी अमर जी फरियाद ते अगवा जो केस दाख़िल किया वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है। ख़बर असां शेयर पिया कयूं। गंबड़ जी खांगी सादिक कॉलेज जी मास्टरियाणी मुबैना तौर अगवा थी वही है। मास्टरियाणी जी अमर जी फरियाद ते अगवा जो केस दाख़िल किया वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है। असां ख़बर शेयर पिया कयूं। गंबड़ जी खांगी सादिक कॉलेज जी मास्टरियाणी मुबैना तौर अगवा थी वही है। मास्टरियाणी जी अमर जी फरियाद ते अगवा जो केस दाख़िल किया वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है। असां शेयर करे रहिया आहियूं त गंबड़ जी खांगी सादिक कॉलेज जी मास्टरियाणी मुबैना तौर अगवा थी वही है। मास्टरियाणी जी अमर जी फरियाद ते अगवा जो केस दाख़िल किया वियो है। तफ़सील मालूम कंदासीं गंबड़ मां किशोर कुमार खां। जी किशोर, अपडेट कजो, छा मामलो है? जी किशोर, अपडेट कजो, छा मामलो है? गंबड़ के निजी सादिक स्कूल की मास्टरियाणी मुबैना गंबड़ थाने से उनजो जेको आहे औरत जी अमर जेको आहे फरियाद ते केस दाख़िल थियो आहे। इहा 2 साल जेको आहे अगवा थी संदसि जेको आहे FIR में जेको मतन ॼाणायो वियो आहे उन में इहो पिणु ॿुधायो वियो आहे त मोकल दौरान जेको आहे ही पंहिंजी भेण सां स्कूल खां मोटी अची रही त अची हिकिड़ी वाइट कलर जी बेराण गाॾीअ मां जॾहिं हुनखे हिकिड़ो शादिक बरखंड नाले जेको आहे छोकिरो उनखे 2 हथियारनि बंदनि सां गॾु जेको उनखे अगवा करे वियो आहे। अहिड़ी जेको आहे उन FIR जेको आहे गंबड़ थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे। उनजी वालदा शुक्रा जो इहो पिणु चवणु आहे त उन्हनि आला अख़ियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त उनजी जेकी धीउ आहे शाइला उनखे जेको आहे फौरी तौर जेको आहे मुगविन खां मुगी थे जेके उनखे बाज़ियाब कराए वञे। महिरबानी जी किशोर, अपडेट करण लाइ।